मुझे चवण जो मकसद इहो आहे त हिन घर में मुंहिंजी नथी हले, हिते जाबिर आहे, हिन माईअ जो हुकुम हलंदो। तूं ग़लत मकसद न कढ माई। मुझो चवण जो इहो मकसद आहे त जॾहिं सोटन में कुर्ब आहे त तूं ही छो पई करी। मां तुझे सभिनी मकसदनि खे सम्झां थी। मां पंहिंजी न्याणीअ जो संग कोन ॾींदमि तव्हांखे, कोन ॾींदमि। पोइ छा न्याणी खे सॼी उमिरि घर में कुंवारी विहारे छॾींदीअ? हिन जो तूं हक़ बख़्शिराए छॾींदीअ? मां दुश्मन ऐं धारियनि में पंहिंजी धीअ खे उछले छॾींदमि, बाक़ी तुंहिंजे दर ते तुंहिंजी नौकरानी करे न मोकिलींदमि। चाचा ॿुधी पियो न मां छा थी चवां ऐं हीअ छा पई चए। ॾिसमड़ तूं हिन माई सां जेतिरो बि ॻाल्हाईंदीअ अञा वञी परे पवंदो। अमां इहो त कमु मर्दनि जो आहे। मुंहिंजा छोकिरा ऐं जाबर वारा पाण में ॻाल्हाए छॾींदा। कोन ॻाल्हाईंदा मुंहिंजा छोकिरा। मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हिन घर जो कख बि खणी जाबिर जी झोलीअ में कोन विझंदा। तूं वरी पारस जे रिश्ते जो हिननि खे दिलासो पियो ॾे। वञ माई वञ, हाणे कासिम लाइ वञी ॿिए हंधि रिश्तो वञी ॾिस। मुंहिंजी छोकिरीअ जो आसरो लाहे छॾे। हींअर त मां वञां थी, पर तमामु जल्दी कासिम जी गिने वठी हिते ईंदसि। तोखे जेको करिणो आहे उहो तूं कर। ॾिस ॾिस माईअ जो हुरूर ऐं ॾाढ ॾिसेसि। अञा असां छोकिरी परणाए न ॾिनी आहे, जेकर परणाए ॾींदासीं न त हिन जा हथ मुंहिंजी गिचीअ में हूंदा। अलाए कहिड़ो होशियार कंदी मूंसां। सोट माना त तूं लूंगर ख़ान जी मिल्कियत जो अकेलो वारिस बणजणु चाहीं थी, त पोइ हिन सिकू जो तोसां वाइदो रहियो। हर हाल में, हर मुश्किल घड़ी में मां तोसां गॾु हूंदुसि, पर पिछाड़ी में पार तूं चई मतां पोइ विसारे छॾी ऐं सभु मिल्कियत तूं अकेलो खाई। मूंखे जेको बि हिसो मिलियो न ॿई विरहाए खाईंदासीं। भला पहिरीं बि तव्हांखे कॾहिं छॾियो आहे छा जो हाणे छॾींदुसि? त पोइ ॿुधाए सोट हिन माई हसीना चयो छा आहे? माई हसीना चयो आहे जीअं ई चाकर खान सांवलान ॾांहुं वापसि अचे न त रस्ते में दुप करे छॾियुसि ऐं इहो असां इल्ज़ाम सांवलारनि जे मथां हणी इन्हनि खे हथीको कराईंदासीं। हसीना बेगम जी सलाह त लाजवाब आहे सोट। हा सुठ, हसीना जी सलाह त लाजवाब आहे, पर हुनजी नियत सफ़ा बेकार अथई। सोट उहो कीअं वरी? असां न जॾहिं हिनखे चाकर खान खे वाट ते मारियोसीं त इन जे खून जो इल्ज़ाम या हसीना बेगम सांवलारनि खे न फासाईंदी, असांखे फासाए माराईंदी। सोट हसीना बेगम तोसां एॾो वॾो धोखो त नथी करे सघे। सोट इहो चाकर खान असां लाइ नाहे ख़तरो, पर हसीना लाइ बि वॾो ख़तरो अथई। चाकर जी मौत खां पोइ जे हसीना कंहिं में ख़तरो सम्झंदी न, ॿिए कंहिंजे लाइ न, उहो जाबर लाइ सम्झंदी। छो जो इहे सांवल वारा हिन ॻोठ ॾे वरी वापसी न कंदा, सो हसीना खे उन्हनि मां त को ख़तरो आहे ई कोन। हिन जे करे हसीना चाकर खान खे असांजे हथां माराए पंहिंजो खौफ़ ख़तमु करणु चाहे थी ऐं उन जे खून में असांखे अंदरि कराए पंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़ारींदी। हसीना बेगम खे एतिरो मामूली न सम्झियो, गिगरो ख़ानदान अथई। रूंडे जी भेण रूंडो घटि आयो। हा सोट वाकई आहिनि त वॾा कमीना। पुपी मां सभु कुझु ॿुधी वरितो आहे। तव्हां हाणे जेको फ़ोन ते ॻाल्हायो न हू सभु कुझु ॿुधो आहे। ॿियो कोई तव्हांजी ॻाल्हि लिकाए त लिकाए, पर मां न लिकाईंदसि। मां हींअर ई वञी सभिनि खे ॿुधायां थी। पुट सोनी ॻाल्हि त ॿुधो। कहिड़ी मुसीबत आहे? हिकिड़ो मसइलो अञा हल थिए थो त वरी ॿियो शुरू। अदा काथे जेके बि कम अथई छॾे हिते अचे पहुच। कासिम मां सिर्फ़ु तुंहिंजे सिर जे करे मां जाबर खां बि न पुछो ऐं तुंहिंजी चाचीअ ॾे हली वियसि ऐं हुन मूंखे बेइज़्ज़तो करे घर मां कढी छॾियो। पर हाणे कहिड़ी बि हालत में असांखे इहो रिश्तो करणो आहे। अजय तूं परेशान न थी, तूं सिर्फ़ु मूंखे एतिरो ॿुधा त असांजी चाची जी
घर में हलंदी आहे इन जी केरु ॿुधंदो आहे? जेकॾहिं अदा जाबिर सोट सिकुअ खां मुंहिंजे लाइ रिश्तो घुरियो, पोइ तूं ॾिसजां त इहे कॾहिं बि इनकार कोन कंदा ऐं इहो रिश्तो ज़रूरु थींदो। इन करे चवां थी त तुंहिंजो भाउ अचे त पाण ॿई हुनखे चऊं था त वञी रिश्तो पको करे अचे ऐं शादीअ जी तारीख़ बि रखी अचे। भाॼई मां पाण इहो चाहियां थी त हाणे मुंहिंजी शादी जल्द सां घुरिजे। ईअं न थिए जो हू इनकार करे छॾीनि ऐं तुंहिंजो भाउ ॿिए हंधा संग वठे ऐं तूं बि राज़ी थी वञी, पर संग इते ई वठिणो आहे। भाॼई मां पाण पारस खे चाहियो आहे, हाणे मूंखे तूं ॿुधा त ॿिए हंधा शादी करे सघां थो? पारस बि तोखे ई चाहींदी आहे, पर तव्हां ॿिन्हिनि जे विच मां इहा बला निकिरी वञे त पोइ तव्हांजी शादी थी सघे थी। भाॼई हिन बला खे अदा पाण मोड़ ॾींदो, तूं परेशान न थी। मां सिर्फ़ु तुंहिंजे लाइ परेशान आहियां। मूंखे ख़बर आहे त तूं पारस खे चाहींदो आहे। तूं त मुंहिंजे लाइ वॾो मसइलो पैदा करे छॾियो, वॾो मसइलो। इहो न जेको तुंहिंजो वॾो गंत थियल गंत, इहो मां ई मुंहिंजा छोरा त लिकाए सघूं था, पर जॾहिं न छोरी वञी पंहिंजी माउ सां ॻाल्हि कई, पोइ त बाबा इन गोर पट रन जो वात बंदि करणु मुंहिंजे वस में न आहे। हाय रे हाय अदा, हिकु इहा तुंहिंजी साल आहे, ॿी इहा तुंहिंजी धीउ। छा तूं हिननि ॿिन्हिनि खे हिकु मुठ में नथो करे सघीं? अदी ही मुंहिंजो हथु ॾिठो थी न, हथु ख़बर थी हथु कीअं थियो आहे? जॾहिं मूं शादी कई इन गोर पट भला ज़ाल खे मां मुठ में बंदि करणु बि चाहियो त हुन माईअ मुंहिंजे हथ जी हीअ हालत करे छॾी। ऐं तूं छा थी सम्झी त मां हिन हथ जी हालत हिन हथ जहिड़ी कयां? अदा हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, जेकर तो वारी छोरीअ हिकु दफ़ो बि वात खोलियो न त सिर्फ़ु मूं लाइ न, पर तो लाइ बि मुसीबत थी वेंदी। अती मां सम्झां थो, बान कोन हा या को चरियो कोन हा जो इहा ॻाल्हि मां न सम्झां, सभु ख़बर आहे मूंखे। पर ख़बर थी छा आहे, इन छोरीअ सॼी सरबस्ती ॻाल्हि वञी पंहिंजी माउ खे ॿुधाई हूंदी, ऐं हूअ दाणे हींअर होश में न हूंदी। इन करे चाहियां थो त 5-8 लख रुपया ॾे त जी बूथ में हणासि त को वात बंदि थिएसि। 5-8 लख? अदा ॻाल्हि ॿुधो, 5-8 लख मूं वटि न आहिनि, बाक़ी हा लख सवा ॾियां थी। वॾी गोर पट रन्ना, वॾी गोर पट रन लख ॿिनि में त हुनजी ॾाठ ई कोसी कान थींदी, पोइ भला घटि में घटि 2 लख रुपया त खणी अच न। ठीकु आहे अदा, थोरो इंतज़ारु कर, त तुंहिंजो ऐं तुंहिंजी माईअ जो अछो मुंहुं कयां थी। जल्दी कर 2 लख खणी अचो जी, माईअ जो वात बंदि कयां। खणी आ मुठी लख रुपया पोइ मुख ते हणास वी वते तो इहा हमारी माई वेगो कमी पड़ो। सट पोइ छा तो चवी, चाकर खान के कॾहिं जो घुमरी? सुट चाकर खान खे असां न मारींदासीं, चाकर खान खे माई हसीना जे हथां माराईंदासीं। पोइ माई हसीना जे खाते में 2 खून हूंदा, हिकिड़ो रावल खान, हिकिड़ो चाकर खान। पोइ माई हसीना किथे न किथे फासिजी वेंदी। पोइ इन माई सां मां निकाह कंदुसि, पोइ इहा माई सॼी उमिरि मुंहिंजी मुठ में हूंदी ऐं मां ब्लैकमेलिंग करे वेठो खाईंदोसां, पटींदोसां। सट तो छा तो समझी, या माई हसीना बेगम चाकर खान के ज़हर ॾियण जे लाइ राज़ी थी वेंदी? हिनमहिल माई वॾी खौफ़ में फाथल आहे, ऐं तूं सम्झी थो जेको खौफ़ में परेशानी में हूंदो आहे न, हिन खां हिकु ग़लती न 1000 ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। माई खे वञी चवंदुसि त रहिस चाकर खान खे ॿिए कहिड़े बि तरीक़े सां न मार, ज़हर ॾेई मारीसि, या मानी में ज़हर ॾीसि या चाह में ज़हर ॾेई मारीसि। सट हिकिड़ी मां ॻाल्हि तोखे ॿुधाए थो छॾियां,
चाकर खान ज़हर खान का पोइ थोरो बि कुझु पंहिंजे जिस्म में महसूस कई न वो फ़ौरन ई अस्पताल पहुचण जी कोशिश कंदी हुई। एतिरी बि थी चाकर खान खे सोट ॾींदुसि ई कोन। कंहिं ॾींहुं चाकर खान खे माई हसीना ज़हर ॾींदी न, उन ॾींहुं गेट जे ॿाहिरां ही जाबिर खान इंतज़ार में बीठो हूंदो, पर जे थड़ी थपड़ी लिखतो बि उते ई धुप करे चवंदोसांसि, ॿाहिरि निकिरण जी गुंजाइश ई कोन रखंदोसांसि। माई हसीना बेगम जे चाकर खान खे मारण में जे कामयाब थी वई त ठीकु आहे, जे न थी न थोरी बि का अणबण थी असां माई जे मथां ॾाका ॿधी चढ़ी वेंदासीं। सोट ॻाल्हायां न तूं हसीना बेगम सां, छो त हिन कम में हाणे देरि थियणु न घुरिजे। सही थो चई। हसीना बेगम खे चवंदासीं त हाणे घणी देरि न कर चाकर खान खे मारण, या घणी देरि कई त असांजे मौत जो कारण बणबी। जी हाणे सोची थी हूंदी त अधो रहणो कीअं ॾेई वियो। मां ये माने अलग लेला किथे आ? बाबा अम्मा त पाड़े में वई आहे, पर ॾियो त ख़बर कमु थियो या ईअं सखणा मोटी आयो? ॿुध लॻे थो त हीअ मुंहिंजी धीउ न आहे, एतिमाम ई कोन अथसि। अरे वाह, ईअं ख़ाली मोटींदुसि। ॿुध पूरा मुल्क रहिड़े आयो हुअसि, 1 लख रखूं था तुंहिंजी ॾाज ते। मूंखे हिकिड़ो लॻो उन हीअं न कयूं ई चटणी। बस 1 लख? पर बाबा 1 लख मां नाज कहिड़ो कहिड़ो ईंदो? चोरी वाइड़ी आहे न छा? ॿुध बाबा, ही त अञा टेला, फिल्म त अञा अॻिते पई आहे। हाल फिलहाल शुरूआत आहे, पोइ शुरूआत खां पोइ आख़िर त थींदी न। सॼी मिल्कियत रहींदासीं। हाँ, सॼी मिल्कियत? पर बाबा मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि। हा, तोखे पुट सम्झ में ईंदी कोन। बाबा तूं पे थो हिन खे बंगले ते वञण खां रोकी। हा, पर ख़बर थी मां हिन खे बंगले ते वञण जी परमिट ॾेई छॾी आहे। परमिट लेसन ॾिनो अथमांसि। पहिरियां जो या तो वरी मां चमड़ी अचे, मुंहिंजी ॻाल्हि ज़हन सां ॿुधई, कन खोले ॿुध। जी बाबा ॿुधायो। ॻाल्हि पुट इहा आहे त मां पुफे खां लखी रुपया रहिड़े चुको आहियां, पर हाणे जेॾी महिल बि पैसा थो घुरांसि न, ते किनी थी वेठी थी करे। हाणे मूंखे टको ई कोन मिलंदो, मूंखे उमेद ई कान्हे। हाणे इहो कमु तोखे करिणो पवंदो। न बाबा न, पुफी त असली मूंखे 1 रुपयो बि कोन थी ॾे। तूं त का सफ़ा वात पटी वियो। तूं मुंहिंजे चवण ते हल। हाणे तूं हीअं कंदी कर, तूं रोज़ानो सुबुह जो अल्ल सुबुह जो पुफे जे घर में वेंदी कर, ऐं हुनजो कमुकार वञी कंदी कर। कमुकार कंदी हुअसि न तो ॾाढो ख़ुशी थींदी। पर हिकु ॻाल्हि जो ख़्यालु कजांइ, जेॾी महिल बि तूं हीअ कमुकार कंदी वठंदीअ न, मिड़ई हुनजे मथां नज़र रखजांइ त केरु मिलेसि थो, केरु अचे थो, केरु वञे थो। पर ॿी ख़ासि ॻाल्हि, ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं को ख़तरनाक प्रोग्राम ठाहे न ऐं तोखे ॿुधण में अचे, यकदमि तूं पुफे जे मथां ॾाका ॿधी चढ़ी वेंदासीं। पोइ हिन करे असांखे ब्लैकमेल करण में आसानी थी पवंदी, असांजी वाट खुली पवंदी।
जॾहिं वाट खुली पई त पोइ हुननि जे मिल्कियतुनि जे कबूतर खे खाटण ॾाढा सवला थी पवंदासीं। अहिड़ा त खाट हुनजे कबट खे मिल्कियत मूं वणंदासीं जो वणे तारा गोल तारा। हज़र वाह बाबा श्री वाह, पूरी पक पइजी वई। बाबा वॾो कमीनो दिमाग़ थी कसम ते असुल पहिरें नंबर जो शैतानी पर शैतान जो सरदारी आहे। यानी इहो वात बंदि कंदे या कोन कंदे? ओ मुंहिंजा बाबा मां ये मिसाल ॾिनो पंहिंजे सुहिणे बाबे जे लाइ, मिसाल सच में थोरा ई चयो मारे तारा गोल तारा। हाणे की जी मथां मिसाल थोरी त कमीनो शैतान हीअं ई हूअं ई, पर बाबा इहो बि माण्हू मिसाल ॾेई सघे थो त वणे बाबा यार तूं वॾो होशियारु आहीं, चालाक आहीं, वॾे ज़हन वारो मालिक आहीं। बाबा तू छॾ दाही, तू मूंखे इहो ॿुधाए त हाणे अॻिते छा करणु घुर्जे मूंखे? हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेका मां तोसां ॻाल्हि कयां न उहा ने माणे चमड़ीअ सां न कजाए, न त सॼो कमु हेॾे वेंदो, हेॾे होॾे थी वेंदो, दुख थी वेंदो। बाबा तू दिलि जाए कर, मां अम्मा सां काई बि ॻाल्हि न कंदा, तू फिक्र ई न कर। ॿी ॻाल्हि इहा त जेॾी महिल तूं सुबुह जो पुफीअ सां मिली न त चइजांसि त बाबा रोकियो हो त अम्मा सां ॻाल्हि न कजांइ, पर जे 5 लख रुपया तो न ॾिना त पोइ अम्मा सां ॻाल्हि ज़रूरु कंदसि, ठीकु? ठीकु ठीकु। वधी जेकॾहिं न ये 5 लख मिलनि उन्हनि मां त लख त मूंखे ॾिजा। हेलो अरे तू लख काॾे कने छो मां मोटरसाइकिल वठंदुसि, अरे हलाली थी थी बैटरी साइकिल वठंदुमि चिबा। बाबा हिनखे सम्झाई त हाणे बस कयो बस, हराम मां गॾु कयां वरी तार हिनखे हलाल था ठाहियो। अरे हराम त हराम आहे, एक्सीडेंट थी पए त पोइ गाॾी थो वठी ॿूथ ते गाॾी ते चढ़ जहिड़ो चिंचीअ ते सफ़र करो, चिंचीअ ते। सवाल तव्हां छा था सम्झो त बाबा साईं जी शादी जे वक़्तु ई असांजे ख़ानदान खे ख़तमु करण जी प्लानिंग कई वई हुई या हादसाती तौरु इन्हनि वाक़िअनि जनम वरितो? सच पुछो त मां रूंड जी फितरत खे सम्झी न सघियुसि त हुनजे दिलि में वॾे साईं जे लाइ का हमदर्दी आहे या लखनि जी लालच न, पर हुनजी दिलि में हिकु उम्मीद जागी पई त मां पूरी मिल्कियत ते कब्ज़ो कयां। मूंखे यादि आहे त जंहिं राति वॾे साईं जी शादी हुई उन राति वॾे साईं मूंखे पंहिंजे औताक ते घुरायो। बाबा जी बाबा साहब, मूं तोखे चयो हो न त असां रूंडे जी कुझु न कुझु मदद कंदासीं। हा बाबा साईं चयो त हो। इन करे मां रूंडे लाइ शेक तयारु करे छॾियो आहे, जीअं निकाह महिल हुनखे ॾिनो वञे। ॾिस बाबा, मां नथो चाहियां त असां इहो चेक घणनि माण्हुनि जे मुंहं ते रूंडे खे ॾियूं ऐं हू माण्हुनि जे मुंहं ते शर्मसार थिए ऐं चेक वठण खां इनकार करे छॾे। बाबा इन करे ई मां चवां थो त तूं सिधो रूंडे जे घर वञ, तरखड़काए वञी ही चेक उनखे ॾेई आ। बाबा साईं ॻाल्हियुनि में मूं रूंडे खां पुछो त जेकॾहिं तोखे कंहिं पैसे वैसे जी ज़रूरत आहे त मां साईं खे चई तोखे कुझु पैसा वठाए ॾियां, पर रूंडे साफ़ इनकार कयो। हुन चयो साईं असांखे जेका इज़त ॾिए थो साईं असांजे लाइ खोड़ आहे। वरी बि जेकॾहिं तव्हां चओ था त मां इहो चेक खणी रूंडे खे ॾेई थो अचां, जेकॾहिं वरितई त ठीकु आहे, न त सुबुह जो अची वरी अव्हांखे वापसि कंदुसि। बाबा ईअं बि थी सघे थो त बता हू शर्म खो न वठे, तव्हां ज़बरदस्ती इहो चेक रूंडे जे खीसे में विझी पोइ भले लिया वञो। बाबा जे रूंडो पैसा नथो वठे, उहो असांजी इज़त करे थो त इहा ॻाल्हि ॿी आहे, पर तव्हां हुनजी हालत न ॾिठी आहे, केतिरो ग़रीब आहे वीचारो। जी बाबा साईं, मां हुनजी हालतुनि खे त वाक़ई वाक़िफ़ु आहियां। त पोइ तूं हाणे फौरी तौर ते वञ
कीअं बि करे इहो चेक उन जे हवाले करे पोइ घर जो वञ। ऐं हा बाबा, टाइम सां वञजां, मथां हू सुबह न पवन। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर ई वञा थो, इहो चेक ॾेई पोइ मां घर वेंदुसि। रूंडे जी फितरत खे सम्झण में ॾाढो ॾुखियो आहे। एतिरो ग़रीब आहे, पोइ बि चए थो पैसनि जी ज़रूरत न आहे। त पोइ छा तव्हांखे रोंडे जी उन में किथे बि ईमानदारी नज़र न आई? रूंडे जी नज़रुनि में मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ लालच नज़र आहे, सा बि किरोड़नि जी लालच। त पोइ तव्हां पाण सोचो त उन्हनि जी 10 लखनि मां दिलि मुतमइन कीअं थींदी। तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त लालच, ऐं इहा लालच ई बाबा साईं जे मौत जो कारण बणिजी। वॾे साईं जे मौत खां पोइ सच पुछो त मां पंहिंजा होश हवास सभु विञाए वेठुसि। न एतिरो वक़्तु मिलियो न मोहलत, जो मां इहा जांच करे सघां त आख़िर वॾे साईं जे मौत में हथ आहिनि कंहिंजा, इन्हनि भाॻे रूंडे जा या इन पिटियल जाबर जा। पर उन खां पहिरियां जेके बि हालात या वाक़ियात हुया सभु तव्हांजे साम्हूं हुया। तव्हांखे छा थो लॻे? बाबा साईं करे तव्हांखे ॿुधायो त हू जाबिर सां या रूंडे सां नाराज़ आहे, या अञा ही ॿियो को मसइलो आहे? नंढा साईं, मां पाण इन ॻाल्हि ते परेशान हुउसि, छो त वॾो साईं अक्सर रातियुनि जूं रातियूं उदास रहण लॻो। सावल कॾहिं कॾहिं मां महसूस कंदो आहियां त चकीअ जे ॿिनि पुरनि जे विच में अची वियो आहियां ऐं उन्हनि में मुसलसल पीसजां पियो। बाबा साईं, तव्हांखे उदास ॾिसी हिन दिलि ते छा गुज़रंदी आहे, इहो मूंखां पुछो। जेकॾहिं तव्हांखे को मसइलो या का परेशानी आहे त बाबा साईं मूंखे दसो मूंखे, असां उन परेशानी खे गॾिजी वेही हल कंदासीं। सावल को ॿाहिरियों दुश्मन हुजे त मां तोखे अकल कयां, ऐं मूंखे पक आहे त तूं उन्हनि खे ख़त्म करे छॾींदे। पर जॾहिं पंहिंजा ई वेरी बणिजी वञे सावल, त पोइ हुनजो न को दात न ई फरियाद हूंदो आहे। इहे सम्झ त मूंखे मूंखे पंहिंजे खराज लॻी आहे के मदहोश रखी पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करण था चाहिनि। सावल, जेकॾहिं मूंखे ज़िंदा रहणो आहे त पोइ ॿिया पंहिंजी इहा मदहोशीअ वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। पर अहिड़ी ज़िंदगीअ खां मां मौत खे तरजीह ॾींदुसि। बाबा साईं, मरनि तव्हांजा दुश्मन, हिकु त पोइ तव्हां हुनजो नालो त खणो। ॾिसो त कीअं थियो बूटी बूटी करे कपिया आहिनि, ॿुधायो त सही। काश जे उहे मुंहिंजा दुश्मन हुजनि हा त उन्हनि खे मारे बि छॾियो हा, पर ही त मुंहिंजा पंहिंजा आहिनि, पंहिंजा हथ जे वठीअ जो। न को वेज न इलाज, जेको कुझु बि मूं कयो आहे पंहिंजे लाइ पाण ई कयो आहे। काश मां हिन उमिरि में शादी न कयां। मूंखे ईअं महसूस थींदो आहे
त हर रात मुझे मांस खे को पट्टे ऐं खाई रहियो आहे। इहे मुंहिंजे वजूद खे वकूड़े रहिया आहिनि जीअं टूंड खे कुत्ता खाईंदा हुजनि। ईअं ई मुंहिंजे जिस्म खे पट्टे खाधो पियो वञे सावल। चाकर खान जॾहिं को सफ़ा परछो साईं खे पीड़ाऊं ॾींदो ऐं पंचनि जा ॾिनल दम सीने में साटे रखंदो, पर कॾहिं बि वॾो साईं कंहिंसां शिकायत न कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।